अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾाऊं आहियां संझा सैयद। हलदासी एयरलाइंस तरफ़। मुल्क में कोरोना की ॿी लहर दौरान केसिस में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़े सबब वफ़ाक़ी हुकूमत 26 नवंबर खां 10 जनवरी ताईं सॼे मुल्क में तालीमी इदारा बंद करण जो ऐलान करे छॾियो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो चवणु आहे त 26 नवंबर खां स्कूल, कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़ ऐं ट्यूशन सेंटर्स खे बंद करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 25 डिसंबर खां 10 जनवरी ताईं सियारे जूं मोकलूं हूंदियूं, जंहिंखां पोइ 11 खोलिया वेंदा। जिते ऑनलाइन निज़ाम आहे उते ऑनलाइन तालीम जो सिलसिलो जारी रहंदो ऐं जिते ऑनलाइन सिस्टम न हूंदो उते उस्ताद होमवर्क ॾींदा। इन हवाले सां फ़ैसिला सूबाई हुकूमतूं कंदियूं। दिसंबर में थींदड़ समूरा इम्तिहान बि 15 जनवरी ताईं मुलतवी कया विया आहिनि। पाकिस्तान में कोरोना वधीक चोटी इंसानी जानी फंसे वटियूं। फौतन जो अंग 7,696 थी वियो। हिक ॾींहं में कोरोना जा वधीक 2,756 केस रिपोर्ट। NCOC मूजिब कोरोना सबब सूरतहाल ख़राब थींदी पई वञे। तालीमी इदारनि में गुज़िरियल हिक हफ़्ते में कोरोना जी पॉज़िटिव केसिस जी शरह 82% रही। मुल्क में कोरोना टेस्ट पॉज़िटिव अचण जी मजमूई शरह 47% रही। एहतियात करणो पवंदो। कराची में स्मार्ट ऐं माइक्रो लॉकडाउन बावजूद शहरनि SOPs खे नज़रअंदाज करे छॾियो। स्मार्ट लॉकडाउन वारनि इलाइक़नि में एहतियाती उपाउ मुकमल तौर ते नज़रअंदाज। हैदराबाद में अॼु खां 5 दिसंबर ताईं स्मार्ट लॉकडाउन लागू। शहर जा 17 इलाइक़ा सील करण जो नोटिफिकेशन बि जारी। DC हैदराबाद मूजिब बल्दिया कॉलोनी, मुबारक कॉलोनी, सहाफ़ी कॉलोनी ऐं गुलिस्तान फातिमा वारा इलाइक़ा सील कया वेंदा। दामने कोसार, एयरपोर्ट रोड, लतीफ़ाबाद, नसीम नगर ऐं बाज़ूआ बि सील कयो वेंदो। भिटाई टाउन, कासमाबाद, सिटीज़न कॉलोनी, गुलिस्तान सज्जाद खे बि सील करण जो फ़ैसिलो। अलमदार चौक, कासमाबाद ऐं स्टार विलेज खे बि सील करण जो फ़ैसिलो। स्मार्ट लॉकडाउन अॼु खां 5 दिसंबर ताईं जारी रहंदो। सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया जो मार्ग हॉस्टल में कोरोना केस ज़ाहिर थियण खां पोइ खाली करण जो हुकम। इंतजामिया जे हुकम खां पोइ मार्ग हॉस्टल में रहंदड़ शागिर्दियाणियूं परेशान। शागिर्दियाणियुनि जो चवणु आहे त इंतजामिया ऐं मुलाज़िम पाण कोरोना खां बचाव लाइ SOPs ते अमल नथा कनि। SOPs ते अमल करण बदिरां शागिर्दियाणियुनि खे बिना जवाब परेशान कयो पियो वञे। मटियारी ज़िले में कोरोना जा वधीक 15 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 119 थी वियो। रणो मोहम्मद खान में कोरोना जो वधीक हिकु केस ज़ाहिर। अंग वधीक 115 थी वियो। डिग्री में गवर्नमेंट डिग्री कॉलेजिस जी लेक्चरार कोरोना में मुब्तला। स्कूल हिकु हफ़्ते लाइ बंदि। कराची में मुसलमान थियण खां पोइ पसंदि जो परणो कंदड़ आरज़ू फातिमा तरफ़ां हिकु भेरो ॿीहर वालदेन वञण खां इनकार। सिंध हाई कोर्ट आरज़ू फातिमा खे दारुल अमान उमारे छॾियो। खेसि तालीम सूदो ॿियूं सहूलियतूं ॾियण जी हिदायत। खैरपुर जी मीरवा कैनाल जे हद में हदसिन ख़िलाफ़ इंतजामिया जो ऑपरेशन। गरीब मशीनी ज़रिए होटल दुकान डाहण तां छिकताइण वारो मामलो पैदा थी वियो। इंतजामिया पुलिस जी वॾी नफ़री घुराए वरिती। गंबड़ में बि सिंध हाई कोर्ट जे हुकम ते हदसिन ख़िलाफ़ इंतजामिया जो ऑपरेशन। केतिरा ई दुकान घर डाहे पट कया विया। मुतासिरनि जो एहतजाज। पाकिस्तान स्टील मिल्स जी निजकारी ऐं इम्कानी बरतरफ़िन ख़िलाफ़ मलीर में समय मुलाज़िमनि जो क़ौमी शाहरा ते जिना गेट आॾो एहतजाजी धरणो।
रैली ऐं मुज़ाहिरीन जो चवणु आहे त हुकूमत ऐं स्टील मिल इंतिज़ामिया मुल्क जी सभ खां वॾी सनअती इदारे खे बंदि करे बिक्रो करणु चाहिनि था। हुकूमत स्टील मिल जे हज़ारे मुलाज़िमनि खे 1 महीने जी पघार ॾेई नौकरी मां फारिग करण जी रिथाबंदी करे रही आहे। सिंध असांजी अमड़ आहे, सिंध असांजी जीजल आहे, सिंध सना तो निभाईंदासीं, टोपियूं अजय रख पाईंदासीं। आवाज़ टीवी सॾ ते सिंधी सक़ाफ़ती वारिस सिंध सदाबाद हुजे जे सिरे हेठि 6 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वयूं। सिंध जी कुर्ज में तक़रीबूं, मच कचहरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं, मल मलाखड़ा, स्कूलनि में सक़ाफ़ती रंगनि वारा प्रोग्राम कोठाया पिया वञनि। गीतनि ऐं शाइरी ज़रिए सिंध अमड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी।